ॾहीं शेख याज़ मेले में मां रियाज़त घुरो तव्हां सभिनी वेठल मौजूद दोस्तनि खे शख़्सियतुनि खे भलीकार चवां थो। हिन अॼोके सेशन जो असांजो मौज़ू आहे शेख याज़ जी शाइरीअ में सकाफ़ती हुस्नाकी। तमामु सुठो मुनफ़रिद ऐं असां तव्हां सभिनी सां लाॻापियल हिकिड़ो अहम मौज़ू आहे, छाकाणि त जंहिं तरह सां असां ज़िंदगी गुज़ारियूं था उहा ख़ुदि असांजी सकाफ़त जी निशानदी करे थी, उन मूजिबि गुज़रे थी पई। ऐं शुरूआति मां शेख याज़ जे इन नसरी नज़म सां कंदुसि, जंहिंमें पिणु तव्हां असांखे अहिड़ा रंग नज़र ईंदा। सूंहं छा आहे, छा तुंहिंजूं हणीअ जहिड़ियूं अखियूं आहिनि या तुंहिंजा चपा आहिनि जे गुल महर जे शगुफ़े ते शफ़क़ वांगुरु लॻनि था। तूं औरत आहीं या राबेल जी चकी आहीं। मूं कई दे मालाई देवियूं ॾिठियूं आहिनि जे मुसवर कैनवास ते ज़िंदा जावेद करे चुका आहिनि, पर उन्हनि में कंहिंखे बि तो जहिड़ा ॻल न आहिनि। पर तुंहिंजूं अखियूं, तुंहिंजा ॻल, तुंहिंजा चप, इहे सभई गॾिजी बि तुंहिंजी सूंहं न आहिनि। तुंहिंजी सूंहं ईअं आहे जीअं चांडोकी में कींजर हिंदोरो थिए, जीअं चांडोकी में कींजर हिंदोरो थी वई हुजे, या कारूंजर जे हेठां वहंदड़ चश्मो चंड जो आईनो थी वियो हुजे। चंड जो आईनो, उन खां वधीक ॿी कहिड़ी तशबीह मां तो लाइ सोचे थो सघां। हिन असांजे अॼोके सेशन में 3 मानाइती शख़्सियतूं अदी शबनम गुल, साईं नियाज़ पंवर साहब, अदी गुलबदन जावेद मिर्ज़ा असां सां मौजूदु आहिनि। ऐं चौथों बि असांजो महिमान अज़ीज़ गोपांग साहब, कॉन्टेक्ट हुन सां न पियो थिए, सवेर मूंसां ॿाहिरि मिलियो बि हुयो, त जीअं ई आयो त असां हुनखे शरीक कंदासीं। त तव्हां सभिनी मोहतरम शख़्सियतुनि खे बि मां दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। सिंधी ॿोलीअ, इल्म, अदब जूं नामयारियूं शख़्सियतूं आहिनि। सॼी ज़िंदगी इन टिनी शख़्सियतुनि जी लिखण, पढ़ण, कढ़ण में गुज़री आहे। हीउ जेको असांजो मौज़ू आहे सकाफ़ती हुस्नाकी, ऐं उनखे वरी शेख याज़ जी शाइरी सां ॻंढिणो, त हुस्न अहिड़ो गुण हूंदो आहे जेको ज़हन खे ख़ुशी ॾींदो आहे या ख़ुशीअ जहिड़ा अहसास पैदा कंदो आहे ऐं असांखे मुतासिर कंदो आहे। हुस्न जो मुतालियो वर जॾहिं कयो वेंदो आहे इल्मी तौर ते, त उहो एस्थेटिक्स यानी जमालियात में ईंदो आहे। त इन तरह सां ही वॾा 2 मौज़ू आहिनि शेख याज़ जी शाइरीअ में, सकाफ़ती हुस्नाकी। ऐं सकाफ़त जो लफ़्ज़ अरबी लफ़्ज़ सकफ़ मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे रिवाजी तौर ते या लुग़वी तौर ते अकुलमंदी ऐं महारत। पर इहो इस्तलाह पंहिंजी बिहक में, पंहिंजे मफ़हूम में तमामु घणो वसी थी वियो आहे, जो सकाफ़त में आर्ट, मौसीक़ी, डांस, रीतूं रस्मूं, ॿोली, मज़हब, इल्म अदब, खाधा पीता, रहाइश, जायूं, जॻहूं, लटा कपिड़ा, क़दुर, रवैया, इख़लाक़ियात, कानून, आदतूं, सलाहियतूं, मतिलबु हिकिड़ो वॾो दाइरो आहे जेको सकाफ़त में शामिल थी वञे थो। असांजो चौथों मौजूद महिमान अज़ीज़ गोपांग बि अची वियो आहे, खेनि पिण असां भलीकार चऊं था। सो इन तरह सां सकाफ़ती ॼण हुस्नाकीअ में हिकिड़ी वॾी सूंहं ऐं सुर्त, सोभिया, ख़ूबसूरती शामिल थी वञे थी पई। शेख याज़ चयो, वारनि खे छंडको ॾेई हटायुई पुठ ते, वारनि खे छंडको ॾेई हटायुई पुठ ते, चंड पियो तारे सर मां तोखे सुंदरी। या ॿिए बेत में चवे थो, धरती सारी थी नचे, नचे थो पातार, धरती सारी थी नचे, नचे थो पातार, मोर सॼो संसार आंदो आहे वजद में। त इन तरह सां शेख याज़ जा ही 2 बेत ऐं नसरी नज़म जेको मां पढ़ियो, उहो हिकिड़ो अक्स पेश करण लाइ पढ़ियो। असांजी इहा भाग आहिनि ऐं ख़ुशनसीब बि आहे त अयाज़ जी शाइरी तमामु घणी मौजूदु आहे, ऐं उन में सकाफ़त जा केतिरे क़दुरु कहिड़े नमूने सां रूप रंग समायल आहिनि। त इन्हनि ते असांजी अॼोकी गुफ़्तगू थींदी। सभ खां पहिरियां
मां मैडम शबनम गुल खां शुरूआत कंदुसि पंहिंजे हिन जो के गुफ़्तगूअ जी ऐं खान पुछणु चाहींदुमि त अयाज़ जी शाइरीअ में तव्हांजी नज़र में कहिड़ा सकाफ़त जा उहिञाण आहिनि जेके चिटे नमूने नज़र अचनि था? महिरबानी। शेख अयाज़ जो शेर आहे त जड़ूं मुंहिंजे जीअ जूं धरतीअ मंझि हज़ार, पवार जा प्यार टिड़िया मुंहिंजे टारियं। ख़ूबसूरत शेर आहे। ऐं शेख अयाज़ जी जेका ख़ासि ॻाल्हि उहा इहा त हू पंहिंजे धरतीअ जे जड़ुनि जे वेझो रहियो सदाईं। इहो ई सबबु आहे हुन ते अॼु मेला थी रहिया आहिनि। ऐं हुन जेका अमृता माणी आहे उहा ॿोली ऐं सकाफ़त जे हवाले सां आहे। ऐं हुन दुनिया जे उन्हनि ई राॻियुनि खे, उन्हनि ई शाइरनि खे पसंदि बि कयो, उनजो ज़िकिर बि कयो जेके पंहिंजे धरती ऐं सकाफ़त जे वेझो आहिनि। जॾहिं असां लफ़्ज़ धरती चऊं था त धरतीअ में सकाफ़त ऐं ॿोलीअ जी हुस्नाकी अची वञे थी। त हीउ जेको शेर मूं हींअर पढ़ियो त पवार जा प्यार टिड़िया मुंहिंजे टारीअ, पेब्लू नेरुदा जो हिकु ख़ूबसूरत आहे शेर त मां जॾहिं पहाड़नि खां मोटां थो त वापसीअ ते गुल खणी थो अचां, ऐं उन सां गॾु ॻोठाणियुनि टोकरियुनि में पाण सां गॾु चुमियूं बि आणियां थो। त मां सम्झां थी त शेख अयाज़ बि ईअं ई जॾहिं शाइराणे सफ़र ते निकितो त हुन तख़युल जा गुल आंदा पंहिंजे माण्हुनि लाइ, ऐं उन सां गॾोगॾु हुन पवारनि जूं चुमियूं जेके पोरियतुनि जूं टोकरियूं आहिनि जिन उहे उणियूं उन्हनि में खणी ऐं चौधारी हू हुन फिज़ाउनि में उहे विखेरे छॾियूं। त अवां ॾिसो पिया त ॿ शाइर मुख़्तलिफ़ आहिनि, पर ॿिन्ही शाइरनि जो जेको ॻांढापो आहे उहो अहसासाती सूंहं जो आहे। ऐं सकाफ़त जो मतिलबु ई आहे अहसासाती सूंहं। जॾहिं अयाज़ धरतीअ जी ॻाल्हि थो करे त ॿोली सकाफ़त तारीख़ जी ॻाल्हि थो करे। तारीख़ बि हिकिड़ो ओहञाण आहे सकाफ़त जो ऐं क़दीम ओहञाण उन्हनि जा हवाला ॾिना आहिनि शेख अयाज़। इन सां गॾोगॾु जेको हुनजी शाइरीअ में सकाफ़ती शऊर आहे उन जी ओसर जी मां ॻाल्हि कंदसि त जेको उनजी शाइरीअ में सकाफ़ती शऊर आयो आहे उन जा घणाई रुख आहिनि। उन जा रुख पालना ख़ासि तौर ते उहो माहौल जितां उहो माण्हू उतां माण्हूअ जी शऊर जी फ़िक्र जी ओसर थिए थी, उहो घर, उहा माउ, उहे घर जूं कुराड़ियूं वॾड़ियूं। छो त सकाफ़त जी सरवाण औरत आहे। सकाफ़त जी सरवाण औरत इन करे आहे त उहा औरत सकाफ़त खे पंहिंजे नसलुनि ताईं मुंतकिल करे थी। अहिड़े तरीक़े सां मूंखे बि महसूसु थिए थो त शेख अयाज़ जी जॾहिं पालना थी त उहे घर जे माउ जंहिंजी जिनियाती तौर ते ॿोली ऐं सकाफ़ती ओहञाण ॿार में कुदरती तौर ते मुंतकिल थी वेंदा आहिनि। उहे घर जूं वॾड़ियूं, घर जूं औरतूं, माउ अहम किरदारु अदा करे थी, चाहे उनजो ज़िकिर कयो वञे या न कयो वञे, पर इहे ई मुहरिक मूंखे नज़र अचनि था शेख अयाज़ जी शख़्सियत में। खां पोइ जेको ख़ासि हिकिड़ो ओहञाण मूंखे नज़र अचे थो उहो आहे कलेक्टिव कॉन्शियसनेस, इज्तमाही शऊर। इज्तमाही शऊर जा ॿ हवाला आहिनि। हिकु त असांजा जेके गॾियल लाड़ा हूंदा आहिनि, सोच जा लाड़ा हूंदा आहिनि, गॾियल सोच जा मुहरिक हूंदा आहिनि, असां जूं साॻियूं रस्मूं, साॻियूं सोचूं ऐं असांजा फ़िक्री लाड़ा बि गॾियल हूंदा आहिनि। उन जे बुनियाद ते असां चई सघूं था त असांजो इज्तमाही शऊर जी ओसर तकड़ी थींदी आहे। ॿियो, इन इस्तिलाह खे कार्ल योंग ॾाढी वज़ाहत सां बयानु कयो आहे। हुन जो चवणु आहे त अबनि ॾाॾनि जो जेको शऊर आहे उहो सफ़र करे थो ऐं उहो कंहिं न कंहिं जनरेशन जे माण्हूअ जे ज़हन जी अहिड़े सुहिणे नमूने ओसर करे थो त हू पंहिंजे फ़िक्री विरसे सां, चाहे उहो फ़िक्री विरसो हुजे, शाइराणो विरसो हुजे, लोक ॾाहप हुजे, उन सां हू ॻंढिजी वञे थो। ऐं इहो ई सबबु आहे त सदियुनि में शायदि विरले के अहिड़ा माण्हू पैदा थींदा आहिनि जीअं शेख अयाज़ आहे। उन खां पोइ जेका ख़ासि ॻाल्हि आहे संदसि शाइरीअ में, कुझु मिसाल मां खणी आई आहियां त उहा इहा आहे त हुन वटि जेको मुशाहिदो आहे उहो मुशाहिदो धरतीअ जो आहे, माग मकाननि जो आहे,
उन सुहिणी सकाफ़ती विरसे जो आहे। मिसाल जीअं काफ़ी साल अॻु मां काक कोरिया कापड़ी पढ़ियो त हुन में जेको साध बेले जो हुन ज़िक्र कयो आहे, जेको हिकु मज़हबी माग मकान आहे, जेको सकाफ़त जो हिकु अहम ओहञाण चवराए थो त जेके असांजूं मज़हबी मुक़दस जायूं आहिनि, जेके असांजा आसार क़दीमा जूं जायूं आहिनि, माग मकान आहिनि, इहे असांजा सकाफ़त जा भरपूर ओहञाण आहिनि, जेके असांखे पंहिंजे माज़ीअ सां ॻंढीनि था। त मां उन ख़्याल जा पेरा खणंदे पाण साध ॿेले वियसि ऐं उते वञी जेका हुन जी सोच जी जेका सूंहं खे मूं महसूसु कयो त मूंखे अहसासु थियो त शेख अयाज़ थियण में सिंध जी इहा सूंहं आहे, इहे माग मकान आहिनि जंहिं संदसि फ़िक्र खे उजारियो। त मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त उहा जेका फ़िक्री उॾाम आहे जेका शेख अयाज़ खे मिली, उहा धरतीअ जी मिली। बिल्कुलु इन जो मिसाल मां ईअं ॾींदसि त हुन जेको फ़िक्री जेको लोक ॾाहप सूफ़ी शाइरी ऐं जेको कुझु विरसो क़दीम हुन जो मुतालियो कयो, न फ़क़ति सिंध जो पर दुनिया जो, जंहिंजे करे हुन जो जेको शौरी जेका तख़लीक़ी सघ आहे उहा हिकु पखीअ वांगुरु बणिजी वई ऐं उहो पखी न सिर्फ़ु देस ताईं पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ताईं संदसि सूंहं भरी सोच खे खणी परवाज़ कंदो रहियो। मिसाल इहो ॾियणु चाहींदसि शेख अयाज़ जो त बिल्कुलु उहो वण जेको पंहिंजे ज़मीन जे वण जी इहा ख़ासियत हूंदी आहे, छो त शेख अयाज़ बि चयो आहे त मां बड़ जे घाटे वण जी आहियां ऐं मां छांव करणु थो चाहियां पंहिंजे देशवासियुनि ते, पंहिंजे पंवारनि ते, पाण खे बड़ जे वण सां भेटे थो। त वण जी इहा ख़ासियत हूंदी आहे त जॾहिं उन जूं जड़ूं गहराईअ में वेंदियूं आहिनि त हू उन्हनि जड़ुनि मां पंहिंजे लाइ ताक़त हासिल कंदो आहे। जॾहिं मुकमल तौर ते उन्हनि जूं पाड़ूं ज़मीन में हर तरफ़ विखरी वेंदियूं आहिनि त पोइ हू ज़मीन जी ताक़त मां उसरंदो आहे, ताक़त वठंदो आहे। पोइ केतिरा ई तूफ़ान अचनि, केतिरा ई मौसमी सख़्तियूं अचनि, पर उहो बीठो हूंदो आहे। शेख अयाज़ जो मिसाल बि उन वण वांगुरु आहे त हुन सभ खां पहिरियों पंहिंजे तारीख़ जो मुतालियो कयो, पंहिंजे लोक अदब जो, लोक ॾाहप जो मुतालियो कयो ऐं पंहिंजी शाइरीअ में ख़ासि तौर ते हुन शाइरीअ खे बयानु कयो आहे। उहा शाइरी जेका आहे उन जा के मिसाल मां हिते ॾियणु थी चाहियां। मिसाल तौरु पाछावा अगुर सांझी आकाश ते ॼण अजरक जा छुर, केॾी ख़ूबसूरत हीअ मिसाल आहे त अजरक क़दीम असांजो हिकिड़ो सकाफ़त जो सिलसिलो आहे जंहिंमें ख़ालिस रंग इस्तेमालु थियनि था ऐं दुनिया जूं ॿियूं तहज़ीबूं यकीनी तौर ते ख़ूबसूरत आहिनि, पर अजरक जहिड़ो तोहफ़ो या अजरक जहिड़ी सूंहं जहिड़ो कपिड़ो शायदि दुनिया में किथे ॿिए हंधि असांखे नज़र न ईंदो हुजे। ऐं हिकिड़ो आख़िरी शेर आहे त अंदरि ओराणा ॿुधी भुणकिया भिनी राति जिन ते डमरे दात निंड न तिन खे आयड़ी। त शेख अयाज़ राति जे पोएं पहर खां उहा ताक़त वरिती आहे ऐं वक़्तु शनास शाइर हो। अॼु त असां वक़्तु विञायूं पिया, राति जे पोएं पहर असां मोबाइल ते हूंदा आहियूं ऐं इहो ई सबबु आहे त अॼु ॾींहं ताईं शेख अयाज़ जहिड़ो शाइर वरी ॿीहर पैदा थी न सघे। तमामु ख़ूबसूरत बहितरीन तव्हां पंहिंजो ॻाल्हि कई ऐं अयाज़ जी धरतीअ सां, बड़ जे हवाले सां ऐं ॿियो मुख़्तलिफ़ पंहिंजो क़दुरनि जे हवाले सां बि ॻाल्हि कई ऐं ॿोलीअ जे हवाले सां बि। त अयाज़ खे जॾहिं असां पढ़ूं था त ख़ासि तरह सां हुन पढ़ंदे असांखे उन जी ॿोलीअ सां ॿोलीअ खां ओपराइप महसूसु नथी थिए पई। ईअं थो लॻे ॼण उहा असांजे अंदर जी ॿोली आहे, असां में समायल ॿोली आहे, उन अहिड़ी ॿोली कतबंदी आहे, उहा ॿोली आहे जेका असां पढ़ंदा वञूं था त ॼण उन हिकिड़े वहकुरे में वञूं था पिया। ऐं उन करे अयाज़ बि चयो त पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साओ ॾींदी ॿी ॿोली किथे। इहो बेत ख़ुदि अयाज़ जी सकाफ़ती हुस्नाकीअ खे, उन जी ॿोलीअ जी हुस्नाकी खे ज़ाहिर करे थो पियो। साईं नियाज़ पंवर साहिबु, तव्हां बि शेख अयाज़ जो तमामु सुठो ऐं वसी मुतालिक़ पियो आहे ऐं अयाज़ जे शहरनि में जिथे किथे सकाफ़ती सूंहं नज़र अचे थी पई, त तव्हां सकाफ़ती सूंहं खे अयाज़ जी खे कीअं कहिड़ी नज़र सां ॾिसो था? ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां थो त कंहिं बि शाइर जे लाइ इहा वॾी ख़ुशनसीब हुजे थी त उनखे पंहिंजी धरती हुजे, पंहिंजी ॿोली हुजे, पंहिंजी सकाफ़त हुजे, पंहिंजा ॿेला हुजनि,
पंहिंजा दरिया हुजनि। त शेख अयाज़ जे भाग में बि पंहिंजो दरियाउ आहे, पंहिंजी धरती आहे, पंहिंजा ॿेला आहिनि, पंहिंजो क्लासिकल अदब आहे, पंहिंजो लोक अदब आहे, पंहिंजा मुख़्तलिफ़ तबई भाङा आहिनि, उते जे रहवासी आहिनि, उते जो हर इलाइक़े जो पंहिंजो कल्चर आहे, पंहिंजो खाधो पीतो आहे, पंहिंजो रस्म रिवाज आहिनि। त शेख अयाज़ जे इन हवाले सां शेख अयाज़ जी शाइरीअ में असांखे इहो सभु रंग मिलनि था। जीअं अदी शबनम पबलो डरोदा जो ज़िक्र कयो त उहो बि चवे थो त अज़ीम शाइर उहो बणिजे थो जंहिंखे पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे ॾींहंनि जो, पंहिंजे 7 ॾींहंनि जो, पंहिंजे 7 रातिनि जो, पंहिंजे इर्द गिर्द जो, पंहिंजे गुलनि जो, पंहिंजे ॿूटनि जो, सभिनी जे नालनि जी ख़बर हुजे, उन्हनि जी माण्हुनि जे रस्म रिवाज जी ख़बर हुजे। त शेख अयाज़ खे इहे ॿई शयूं मिलियूं। उन खां पोइ टी ॻाल्हि मां सम्झां थो त शेख अयाज़ साहिबु पंहिंजी जेका तहरीर आहे या पंहिंजी तख़लीक़ आहे उन में बि सिंध जे जेके निज सिंधी सिन्फ़ूं आहिनि उनखे पंहिंजे पाण सां वेझो कयो। मिसाल तौरु पाण ॾिसंदासीं त शेख अयाज़ बैत लिखिया, शेख अयाज़ वायूं लिखियूं, हिकु अधु कॉफ़ी बि शेख अयाज़ लिखी। उन खां पोइ जेको ग़ज़ल आहे, जेको नॉर्मली चयो त वञे थो त फ़ारसीअ मंझां असांजी ॿोलीअ में आयो आहे, पर शेख अयाज़ उनखे गेड़ू वेस गज़ल चवे थो। गेड़ू वेस गज़ल जो मतिलबु आहे त हुन में पंहिंजी सिंध जी जेका आहे सा रंग खे ऐं उन ख़ुशबूअ खे शामिलु कयो ऐं उन में इन जा रंग भरिया। त उनखे उन बिल्कुलु सिंधी लहजो ॾिनो, सिंधी ॿोली ॾिनी, सिंधी रंग ॾिनो ऐं सिंध जो अंदाज़ ॾिनो, सिंध जा किरदार ॾिना। त शेख अयाज़ उन गज़ल खे जेको फ़ारसी गज़ल हो उनखे बि सिंधी गेड़ो गज़ल बणाए छॾियो। उन खां पोइ जेका चौथी ॻाल्हि आउं सम्झां थो त शेख अयाज़ जी शाइरीअ जी हुस्नाकी ऐं सिंधी शाइरीअ जी हुस्नाकीअ जी उॾाम जेका उहा अखि आहे, जेका सिंधी सकाफ़ती हुस्नाकीअ खे या उहो जेको ज़हन आहे ऐं उहा जेका तख़लीक़ी उॾाम आहे उहा शेख अयाज़ खे तहरीरुनि मंझां, लिखणनि मंझां, पंहिंजे वसी मुताले मां त ज़रूरु मिलियूं, पर शेख अयाज़ उनखे सिर्फ़ु लिखणनि खे मंझां हासिलु न कयो, कुझु दोस्तनि सां वेही मंज़रनि ऐं इलाइक़े जो ज़िक्र न कयो, पर अयाज़ उन इलाइक़नि में वियो बि पाण, उन मुशाहिदाती दौरा कया, उन सफ़र कया, उते जे माण्हुनि ॾे वियो। मिसाल तौरु पाण जेके ॾिसूं अदी शबनम साद बेले जो ज़िक्र कयो, ज़ाहिर आहे शेख अयाज़ सखर जो आहे, साद बेलो उते ई सखर में मौजूदु आहे, पर अयाज़ रुगो सखर खे नाहे ॾिठो ऐं वासियो ऐं परखियो। अयाज़ सॼी सिंध वियो आहे, सिंध जा समूरा जेके तबे इलाइक़ा आहिनि अयाज़ उन्हनि जो दौरो कयो आहे। अयाज़ थर वियो आहे, थर में उन हर थर जो रंग ॾिठो आहे ऐं उन थर जे रंग खे उन पंहिंजी शाइरीअ में ओतियो आहे। सो जेकॾहिं तव्हां अयाज़ जी शाइरीअ जी मजमूई कथ कंदव त तव्हांखे नज़र ईंदो त अयाज़ सभ खां वधीक जेकॾहिं घणी शाइरी कई आहे ऐं जेका पावरफुल शाइरी कई आहे ऐं जंहिंमें सकाफ़ती रंग असांखे तमामु मथां ई सतह ते मिले थो, उन में तव्हांखे थर जा जेके मंज़र, थर जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे नज़र ईंदियूं। थर जा तव्हांखे मोर नज़र ईंदा, थर जो तव्हांखे कानूजर नज़र ईंदो, थर जा तव्हांखे तलाउ नज़र ईंदा, थर जी तव्हांखे मेंघवाड़ औरत नज़र ईंदी, थर जा नीरा पंहिंजो ॿूटा जेके आहिनि पेरूं ऐं उहे नज़र ईंदा। त अयाज़ जी शाइरीअ जा जेके मां सम्झां थो त 4 बुनियादी सबब आहिनि जंहिंजे करे पाण चई सघूं था त शेख अयाज़ जी शाइरीअ में जेका सकाफ़ती हुस्नाकी आहे उहा भरपूर ऐं उत्तम दर्जे सां मौजूदु आहे। पाण यकीनन गुफ़्तगू जे अॻे में आउं कुझु मिसाल बि ॾियणु पसंदि कंदुसि, पर मूं चाहियो पिए त जेके 4 बुनियाद जेके मूंखे नज़र आया त अयाज़ जी शाइरी में सकाफ़ती हुस्नाकी आई कीअं आहे ऐं उन जे हवाले सां उनखे असांजे ॿियनि शाइरनि सां मुनफ़रद कीअं थी करे। मिसाल तौरु अयाज़ खां सवाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि थर वियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि सिंध जे मुख़्तलिफ़, सिंध खां ॿाहिरि बि, पर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो आहे। त जॾहिं अॼु 300-350 साल खां वॾो वक़्तु गुज़री चुको आहे, उन जे बावजूदि बि उहे थर जा मंज़र, उहे उन्हनि इलाइक़नि जा मंज़र भिटाईअ जी शाइरीअ मां असांखे ताज़ा, तवाना ऐं निर्वार नज़र अचनि था।
ईअं साॻिए नमूने हीअ जेके भिटाई जी शाइरीअ जा ऐं जिन जो ज़िक्र कया पियो इहे लॻभॻि को अधु सदी पुराणी तहरीर आहे, पर अॼु बि जेकॾहिं तव्हां उनखे पढ़ंदव त तव्हांखे ईअं लॻंदो त असीं अॼु जे थर जो ज़िक्र कयूं पिया, अॼु जे साध बेरे जो ज़िक्र कयूं पिया, अॼु जे दर्दनि अॼु जे तकलीफ़ुनि जो ज़िक्र कयूं पिया। त अयाज़ ॿियनि समूरनि शयुनि जे बावजूदि तूं तमामु घणो लिखियो पढ़ियो हो, हुनखे आलमी सॼी जेका आहे सूरत हाल उनजी ख़बर हुई, हुन दुनिया में जेके बि तब्दीलियूं आयूं पियूं उनजी बि उन ते अखि हुई। हुन दुनिया जो जेको बि वॾो इल्मु हो, वॾो अदब हो, उनजी बि स्टडी कई पिए। असांखे त बदनसीबी आहे त असां हुनजा को तर्जुमा बि न पढ़ी सघिया आहियूं जेको दुनिया जो वॾो अदब आहे, पर शेख अयाज़ हुनजे ओरिजिनल जेको अदब आहे उनखे उन ई ॿोलीअ में पढ़ियो ऐं पोइ ज़ाहिर आहे त हुनजी शाइरीअ जे मजमूई मैच्योरिटीअ में उनजो जेको आहे सो नज़र असांखे अचे थो। अयाज़ जी शाइरीअ में सिंध जा मुख़्तलिफ़ माग, मकान, शहर, ॻोठ, इलाइक़ा, वॾा तर उहे समायल आहिनि ऐं उहे शिकारपुर खां शुरू थी वेंदे कराचीअ जा ॾींहं रातियूं में बि, कराची जी शाइरी में बि, ऐं अहिड़ी तरह सां शिखा जेको मुख़्तलिफ़ फंदनि ते वियो आहे त उतां जा बि हुन तारीख़ी माग, मकान, आसार, तहज़ीब में बि हली वियो आहे। सदियुनि खां सिंधु हुयुसि ॼण तुंहिंजो आऊं, ऐं अचे थो सदियुनि खां सिंधु हुयुसि ॼण तुंहिंजो आऊं, तुंहिंजूं सदाऊं आयूं थिए आगोश मां। त अयाज़ इन तरह सां उन्हनि सभिनी शयुनि खे पंहिंजे आगोश में समायो आहे। ऐं हाणे असीं त इहे रंग रूप मुख़्तलिफ़ अयाज़ जी शाइरीअ में सकाफ़ती नज़र अचनि था पिया। जीअं पाण बि हिकिड़े ॿिए बेत में बि चयो अथई, कारूं झर ॿीहर कुंभट सभु सावा कया, कारूं झर ॿीहर कुंभट सभु सावा कया, रोहीड़े घर घर ॻाढ़ा कया गुलड़ा। त रूप रंग ऐं उन्हनि जूं ख़ूबसूरतियूं, हुस्नाकियूं इहे शेख अयाज़ जे बेतनि में, वायुनि में, जीअं न्या साहब बि चयो त पाण खे हुन पंहिंजी क्लासिकल रिवायतुनि सां बि ॻंढियो ऐं उहे बि ज़ाहिर आहे त असांजी सकाफ़त जो हिसो आहिनि। बेत हुजे, वायु हुजे, गीत ऐं लोकगीत ख़ासि तरह सां जीअं हुन लिखिया आहिनि। त अॼु तव्हां पंहिंजो थोरो इन ते वधीक पंहिंजो नुक़्ते नज़र बि, पंहिंजो मुशाहिदो, पंहिंजो अभ्यास अयाज़ जे हवाले सां, त अयाज़ कहिड़ी ख़ूबसूरती सां इन्हनि सकाफ़ती रूपनि रंगनि खे पंहिंजी शाइरीअ में आंदो आहे, इन ते थोरो ॻाल्हाईंदा। महिरबानी रियाज़त गुलड़ा साहिब। सभ खां पहिरीं त अॼु मेले जो टियों ॾींहुं ऐं आख़िरी ॾींहुं आहे, त असां मेले जूं रूह रवां अदी अमर सिंधु, डॉक्टर फनम अल्लाह ऐं हसीन मुसरत ऐं ॿी सॼी टीम खे असां मुबारकबाद पेश कयूं था अॼु हिन स्टेज तां। शेख अयाज़ जे जेको हिन मौज़ूअ जे हवाले सां मां सवाल कयो आहे त सकाफ़त जी हुस्नाकी, सकाफ़त जी सूंहं, सकाफ़त जी ख़ूबसूरती शेख अयाज़ जी शाइरीअ में। शेख अयाज़ साहिब उहो भागवंद शाइर आहे जो जंहिंखे कुदरत वॾी ॼमार बि नसीब कई हुई ऐं हुन जेको सॼी दुनिया जो अदब जो मुतालो कयो आहे, त उन मां जेको शेख अयाज़ पंहिंजी ज़िंदगीअ जा, जीअं त किथे क्लासिकियत असांजी जो क्लासिकल अदब आहे, क्लासिकल शाइरी खां किथे हू उन्हनि सां इनकारी थिए थो, वरी कुदरत हुनखे मौक़ो ॾिए थी त हू उते हाकारी थिए थो। त हुन सकाफ़त खे, शेख अयाज़ सकाफ़त खे उन रूप में ॾिठो, छो त सकाफ़त हिकिड़ो को इहो मतिलबु हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो ॾेख न आहे, हिकिड़ो इहो आस्पेक्ट न आहे त जंहिंमें असां अजरक चुनरी या सिर्फ़ु हुनर वारो आस्पेक्ट हुजे, पर सकाफ़त कंहिं बि क़ौम जी, जंहिं क़ौम खे धरती आहे, त उन में सकाफ़त, उन में असांजूं रीतूं रस्मूं, जीअं अदा रियाज़त ॿुधायो त असांजो उन में क़ाइदा कानून, असांजी रहणी कहणी ऐं लिविंग स्टाइल जेको सकाफ़त जो हुजे थो। त मां शेख अयाज़ खे जॾहिं मजमूए अॼु ॾिसां थी, शेख अयाज़ जो जॾहिं पहिरियों किताबु भौर बिरे आकाश अचे थो ऐं असां ॿारोतण में, असां प्राइमरी वारे हिन ज़माने में, त मां उते ॾिसंदी हुअसि त सिंध जो शौर पंहिंजे स्कूलनि में जॾहिं क़ौमी तराने खां पोइ शेख अयाज़ जी उहा सकाफ़ती, छो त शेख अयाज़ ॿोलीअ खे बचाए जेका सकाफ़त में हुस्नाकी पैदा कई आहे, छो त जेकॾहिं शेख अयाज़ जेको असांजो नुमाइंदा शाइर आहे 20वीं सदीअ जो, जेकॾहिं हू ॿोलीअ में नसर तोड़े नज़्म में एतिरियूं ख़ूबसूरतियूं, एतिरी नवाण, एतिरियूं जदीदियत
एतिरी मौसीक़ियत, एतिरी हसासियत, एतिरी जेका उन में जज़्बातियत आहे, इहा न आणे हा त मां सम्झां थी त शेख अयाज़ खां पोइ एतिरा शाइर बि न पैदा थियनि हा। त मां उहो तव्हांखे ॿुधायां त जॾहिं भौर भिरे आकाश अचे थो त उन वक़्तु असां वटि जेका थिए थी त इहो हिकिड़ो मूंखे जेको महसूसु थिए थो सकाफ़ती ॼाण त शेख अयाज़ ई उहो शाइर आहे जेको असांजी सकाफ़त में नओं रंग भरे थो अचे ऐं उन वक़्तु उनजो जेको अमली असरु पवे थो ख़ासि करे औरतुनि ते इहो अमली असरु पए थो त असां वटि सिंदूर हणण जो घणो रवाजु हूंदो हो, छो त असां हिकिड़ी सिंध खे कुदरत इहो बि शरफ़ बख़्शियो आहे त हूअ जेको आहे पंहिंजे हिन में फ़िरक़नि में कोन विरहायल आहे। त जॾहिं शेख अयाज़ जो ही शेर साम्हूं आयो त सिंधु देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमाया मिट्टी माथे लाया, त मूंखे इन शइ जो पूरो तजुर्बो आहे, मूंखे पूरो इहो इदराक आहे त उन वक़्तु सिंधु देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमाया मिट्टी माथे लाया, त मां सम्झां थी त असांजे जेके जोड़ जूं न्याणियूं हुयूं, जेके असांजूं औरतूं हुयूं, ख़वातीन हुयूं, असांजूं भेनरूं हुयूं, उन्हनि सिंदूर हणण छॾे ॾिनो ऐं शेख अयाज़ जी इन फ़िक्री सिट सां पाण खे जोड़ियो। त इहो सकाफ़त में इहो शेख अयाज़ जो ई जिगर आहे, या शेख अयाज़ जो ई इदराक आहे, शेख अयाज़ जी ॾाप आहे जंहिं सिंध जी सकाफ़त में एतिरा हसीन रंग भरिया आहिनि, एतिरियूं ख़ूबसूरतियूं भरियूं आहिनि। ऐं अॻिते चए थो जियो जियो जीजल जियो जियो जीजल जियो जियो जीजल जियो जियो जीजल तोखे चश्मन चाहियां। ऐं इहे सिटूं पढ़ण खां पोइ जॾहिं जेको माउ सां जेको माण्हू जुड़े थो, जेका माउ, उहा माउ जेका न सिर्फ़ु थञ प्यारे थी पर उहा माउ जंहिं ते बीही असांखे बीहण जो हौसलो थिए थो, उन धरती माता लाइ बि उहो जेको फ़िक्रु आहे उहो असांखे शेख अयाज़ ॾिए थो। शेख अयाज़ असांखे जेको असां चऊं त असांखे कहिड़ी रस्म सेखारे थो, शेख अयाज़ जी हिकिड़ी जेका ख़ूबी आहे, जेका सभिनी शाइरनि में शेख अयाज़ खे अलॻि हिकिड़ो मक़ाम ॾिए थी, अलॻि करे बीहारे थी, उहा शेख अयाज़ जी शाइरीअ में महबूबियत वारो तसवर आहे। शेख अयाज़ जी महबूबियत जो अहसासु एतिरो गहरो आहे जो जेकॾहिं हू क़ौम परस्तीअ जी ॻाल्हि थो करे त उते बि महबूबियत नज़र अचे थी, ऐं जेकॾहिं हू आलम दुनिया जी ॻाल्हि थो करे त उते बि उहो महबूबियत वारो तसवर, उहो महबूबियत वारो ख़्यालु अचे थो। पर जेकॾहिं सिंध जी न्याणीअ खे, सिंध जे नौजवान खे जॾहिं शेख अयाज़ उन सां मुखातिब थिए थो त शेख अयाज़ चए थो त सभु का मूमल सभु को राणो पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे, सभु का मूमल सभु को राणो पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे, सूर बि सभ खे पूर बि सभ खे नीअ ॾिना ना सूर बि सभ खे, पूर बि सभ खे सूर बि सभ खे नीअ ॾिना ना सूर बि सभ खे ॻोढ़ा ऐं ॻाराणो सभु का मूमल सभु को राणो। त इहो शेख अयाज़ जी जेका पंहिंजी शाइरीअ जी हुस्नाकी आहे, शेख अयाज़ जे शाइरीअ जी, शेख अयाज़ जी शख़्सियत जो जेको इहो बहादुरीअ वारो जेको अंदाज़ आहे, ऐं शेख अयाज़ जेको मां तव्हांखे ॿुधायां त हुन पोरिये खे, छो त पोरियो असांजी सकाफ़त जो जुज़ आहे, ऐं उनखे जेको शेख अयाज़ फ़िक्री तौर ते ख़ूबसूरत बणायो आहे, उन में उहो पोइ जेकॾहिं उहा पोरियत असांजी, भले उनखे लतीफ़ साईं बि ॻायो हुजे, पर शेख अयाज़ उनखे उहा भली जेकॾहिं घड़ो खणी ऐं पाणी भरण वञे थी त शेख अयाज़ उनखे बि उन अहमियत सां, उन मोतबराइब सां उनखे महसूसु कराए थो। ऐं जेकॾहिं उहा असांजी जेका ख़ातून आहे जेकॾहिं गज या वेही टोपीअ ते टिकू टाके थी त उनजे पोरे खे बि शेख अयाज़ मञता ॾियारे थो। त अहिड़ी तरह सां शेख अयाज़ जा इहे केतिरा ई मतिलबु हवाला आहिनि। ऐं जीअं त टाइम ज़रूरु ईंदासीं टन में जी जी ऐं तमामु सुठी गुफ़्तगू तव्हां ॿुधाई ऐं हिन जे अयाज़ जी पंहिंजो अकासी बि कई। ऐं अयाज़ जो मशहूरु गज़ल दोस्तो आहे त ठटे जी हवा में गुलाबी बदन, ठटे जी हवा में गुलाबी बदन ढके कीअं अजरक सॼो वास वन, इहा सिंध काबो बि काशी बि आहे चवे छा बि को शेख या ब्रह्मन, उन ते असांजी खुदाई खुटी न फिरदोस बहितर न बाग़े अदन, जॾहिं कुन चयाऊं असांखे मिली इहा ई त धरती इहो ई त धन, हिते कणक में संग सोना थियनि
हिते धरतती खे रूप हरी बदन, हिते हार पोए उतर जी हवा, हिते रेत जी हर कणो आ रतन, जॾहिं सिंध ते सुरमई रातड़ियूं खसे निंड नेणा असांजे गगन, ॾिसे चेट जो चंडो आकाश में असांखे अचे यादि पंहिंजो गगन। हिकिड़ी गज़ल में ॼणो अयाज़ पूरी हिकिड़ी वॾी हुस्नाकी सकाफ़त जा रंग रूप समाए छॾिया आहिनि। साईं अज़ीज़ साहिबु, ऐं हाणे तव्हां असां ईंदासीं, ऐं हिकिड़ा ॿ टर्म ख़ासि तरह सां आहिनि, हिकिड़ो सकाफ़त जो आहे, ॿियो सिविलाइज़ेशन जो बि आहे। त छा इन्हनि ॿिन्ही खे शेख अयाज़ जी शाइरीअ जे तनाज़ुर में असां हिकु अक्स करे सम्झूं या अलॻि अलॻि करे सम्झूं, ऐं अयाज़ उन्हनि ॿिन्ही मां कंहिंखे वधीक अहमियत ॾिनी आहे, कुझु उन ते रोशनी विझो। डॉक्टर रियाज़त, तव्हांजी महिरबानी। असल में असांखे शयुनि खे, मामलनि खे, लकाउनि खे सम्झण में असांखां ग़लती थींदी आहे, ऐं असां मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि खे अहिड़ा नाला ॾींदा आहियूं जंहिंसां शाइर जो जेको थॉट आहे, उन जो जेको इसेंस आहे, उहो असां वटि ईअं नाहे पहुचंदो जीअं हूंदो आहे। मिसाल तौरु अयाज़ लाइ इहो चवणु त हू सिंधी सकाफ़त जो पयाम्बर हो या सिंधी सकाफ़त खे हुन प्रेज़ेंट कयो, त इहो हिकिड़े शाइर सां इनजस्टिस थींदो। शाइर सकाफ़ती न हूंदा आहिनि। शाइर कंहिं ख़ासि मोटिव खे, कंहिं क़ौम जी आइडेंटिटी खे खणी कोन हलंदा आहिनि, उन क़ौम जी तक़दीर खे खणी हलंदा आहिनि। ऐं इन ई हवाले सां सकाफ़त जी जेका माना आहे, उन जो जेको मफ़हूम आहे, उहो मूं वटि बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। सकाफ़त जो इहो कतई मतिलबु कोन्हे त तव्हां कपिड़ा कहिड़ा था पायो, तव्हां टोपी पायो था या न, तव्हांखे कुल्हनि ते अजरक आहे या न। इहा जेका आइडेंटिटी आहे, इहा सकाफ़ती आइडेंटिटी न आहे। सकाफ़ती आइडेंटिटी सुञाणप या उन जा जेके मुहरिक आहिनि, उहे अञा के ॿिया आहिनि। उहे कीअं आहिनि त का क़ौम सोचे कीअं थी ऐं मामलनि खे रिएक्ट कीअं थी करे, उन जी सिरिश्त में कहिड़ा अहिड़ा लिकल पहलू ऐं कहिड़ा मामला आहिनि जेके हुन खे ॿियनि क़ौमुनि खां मुख़्तलिफ़ ठाहिनि था। अयाज़ ते उन ई हवाले सां ॻाल्हाइणु वधीक आसान आहे, बजाए इहो ॻाल्हाइण जे त हुन सकाफ़त में कहिड़ा कहिड़ा कारनामा सर अंजाम ॾिना। मिसाल तौरु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। असां माण्हू जेके बि धरती ते रहूं था, उहे थोरे रंग, थोरे नक्श ऐं थोरे क़द सां हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहियूं, बाक़ी आहियूं सभई हिकु जहिड़ा। जेकॾहिं सिंधु दरियाह जो असां पाणी पियूं था, त इहो पंजाब खां अचे थो, इहो कश्मीर खां अचे थो, त उतां जी जेका ख़मीर आहे, उतां जी जेका मिटी जी ख़ुशबू आहे, उतां जी जेके हवाऊं आहिनि, उहे सभई उन ई पाणीअ में मौजूदु आहिनि जेको असां पियूं था। त अयाज़ ईअं आलमगीरियत जे हवाले सां हिकु वहंदड़ सोच, हिकु मुसलसल मुतहरिक फ़िक्र जो शाइर आहे, ऐं उन पंहिंजी शाइरीअ में उहे सभई ॻाल्हियूं, उहे सभई मंज़र ॾाढा चिटा पेश कया आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ो रवैयो आहे सिंध में त हर हाल में वेलकम करणु, महिमान नवाज़ी करणु, पंहिंजे तमामु महदूद वसीलनि जे बावजूदु वेलकम करणु। अयाज़ स्टेट्स को ब्रेक करे थो, छो तूं मुंहिंजे सॾ ते ईंदीअ, सुख जी सेज छॾे, मुंहिंजी चुल्ह में चिणग नकाई, तोरी नाह तॾे। हाणे हिते जेका समाज में जेको मतभेद आहे, जेका हेठां ई मथां ई तबक़ाती ॻाल्हि आहे, उहा अची थी वञे, उहा ओवरलेप थी करे तव्हांजी सकाफ़त खे, उहा ओवरलेप थी करे तव्हांजे उन इहे सॼे बीठल मामले खे, जंहिंखे असां सकाफ़त चऊं था। सकाफ़त आहे तव्हांजे गॾियल रवैये जो नालो, क़ौमी सोच जो नालो, ऐं मामलनि ॾांहुं तव्हांजे रिएक्शन जो नालो। मिसाल तौरु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि, मां तमामु ज़रूरी थो सम्झां त मां हिकिड़ी ॻाल्हि खे ज़ाहिर करियां त सकाफ़त ऐं तहज़ीब में फ़र्क़ु कहिड़ो आहे। इहे ॿई लफ़्ज़ गॾु ईंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू तमामु वॾो सफ़र करे अची हिकिड़ी जाइ ते वेहे थो, उहो पंहिंजी तहज़ीब खे प्रेज़ेंट करे थो। ॿियो माण्हू मुसलसल हलंदो थो रहे,
उनखे सकाफ़त सां असां ताबीर करे सघूं था। तहज़ीब तव्हांजे सदियुनि जी तारीख़ ऐं उन जे मुताले ऐं उन जे सम्झ जो नालो आहे। ऐं सकाफ़त तव्हांजी रोज़ानी ज़िंदगी सां दरपेश थींदड़ मामलनि खे असां सकाफ़त चऊं था। सकाफ़त मुसलसल तब्दील थींदड़ हिकु अहिड़ो एटीट्यूड आहे, असां माण्हुनि में अहिड़ो रवैयो आहे जेको अॼु हिकिड़ी सूरत में बीठो आहे, सुभाणे ॿी सूरत अख़्तियार करे वेंदो। उन खां पोइ ईंदड़ वक़्तनि में उन जा रंग रूप ॿिया हूंदा, पर तहज़ीब तव्हांजी उहा ई रहे थी। उहे सभु शयूं जॾहिं गॾिजी, मिसाल तौरु दोदे सूमरे जो किसो आहे, जेको दोदे सूमरे जो ओपेरा आहे, उन ई में साह का ॻाल्हि कोन्हे, साह जी का अहमियत कोन्हे। ज़िंदगी खे अयाज़ ॾाढो तिछ ॿुधाए थो। उते अहमियत छाजी आहे? उते आहे वेसाह जी अहमियत, एतबार जी अहमियत। हाणे इहा जेका हिकिड़ो नई जेका सुञाणप ऐं नओं जेको तारफ़ अयाज़ सकाफ़त जो करायो आहे माण्हू जे रूह में, माण्हू जी सिरिश्त में, इहो इन्हीअ खां अॻु में कोन हुयो। फोक ऐं सिविलाइज़ेशन में, फोक विज़डम में, इन्हनि में इलाही फ़र्क़ु आहे। असांखे इन्हनि शयुनि खे सम्झणु खपे ऐं उनखे उन ई पस मंज़र में ॾिसणु खपे त अयाज़ वटि सकाफ़त छा आहे। अयाज़ वटि सकाफ़त महिमान नवाज़ी कोन्हे। अज़ीज़ साहिब, पंहिंजो सकाफ़त में तव्हां जंहिं शइ खे पंहिंजे बयान में अहमियत ॾींदे नज़र था अचो, उहो उनजो क़दुरनि वारो पासो आहे, माना रवैयनि वारो पासो आहे। पर उहे बि ज़ाहिर त सकाफ़त जो हिकु हिसो आहिनि। ऐं अयाज़ त पंहिंजी शाइरीअ में क़दुर त पेश कया आहिनि, पर उन सां गॾोगॾु मिसाल तौरु जीअं सिंधुड़ी खे सिर्फ़ु केरु न ॾींदो, मक़ामी हिसाब सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो अथई। पर ॿिए तरफ़ चई त अॼु त चई ॾे, अॼु त चई ॾे, अॼु अलल ऐलान, मुंहिंजो कोई देस न आहे, मुंहिंजो देस जहान। माना ॿई पासा उन जे शाइरीअ में, अयाज़ जी में नज़र अचनि था पिया। पर उन जी शाइरीअ में अलाए केतिरा माग मकान, उन्हनि सां उनसियत, उहा जेकॾहिं न हुजे त पोइ असां खणी चऊं त सकाफ़त जो जेको मादी रूप आहे उहो अयाज़ बयानु न कयो आहे। ऐं सिर्फ़ु गैर मादी रूप, ॿोलीअ वारो, रवैयनि वारो, या जेको तव्हां दोदे जो मिसाल ॾियो था, दोदा तुंहिंजो साह त वेंदो, माण्हूअ जो वेसाह न वेंदो, त वेसाह खे बरक़रार रखणु चाहे थो पियो। इहो बि हिकिड़ो मस्बत क़दुरु आहे जेको अयाज़ पेश कयो आहे। त वरी तव्हां ॾांहुं असां थोरो ईंदासीं। अदी शबनम, तव्हां खां मां इन हवाले सां वरी वधीक अॻुणे में गुफ़्तगू तव्हांजी असां अद में रोकीसीं त अॻिते हलूं ऐं थोरो बहस खे खोलियूंसीं। त हाणे तव्हां खां त अयाज़ जी शाइरीअ में हिकिड़ा अनेक ख़ूबसूरत रुख समायल आहिनि जेके सकाफ़त जो मज़हर आहिनि। इन बाबति थोरो असांखे वधीक वरी ॿुधायो त उन्हनि खे असां कीअं डिफाइन कयूं। जॾहिं असां सकाफ़त जी ॻाल्हि था कयूं त सकाफ़त ऐं ॿोली पैरेलल हलनि थियूं। जेकॾहिं ॿोली ख़तमु थींदी त सकाफ़त बि मिसारजी वेंदी। ऐं वॾो अहम जुज़ो सकाफ़त जो ॿोली आहे। शेख अयाज़ जी जेका ख़ासि ॻाल्हि, जॾहिं असां उनजी शाइरी था पढ़ूं त उन में ॾाढा निज लफ़्ज़ आहिनि ऐं ईअं थो लॻे त उहा जेका लेगेसी आहे, जेका शाह भिटाई जी ऐं जेका सूफ़ी विरसे जी, क्लासिकल विरसे जी, हू उन खे गॾु गॾु पाण सां गॾु खणी हले थो। ऐं उन हवाले सां क़दीम ऐं जदीद जे रवैयनि खे ऐं घाड़ेटनि खे ऐं टेक्निक्स खे मिलाए बीठो बुनियाद ते आहे, क़दामत जे बुनियाद ते आहे। जीअं टी.एस. इलियट पंहिंजे मज़मून जेको कल्चर एंड इंडिविजुअल टैलेंट में उहा ई ॻाल्हि करे थो त शयूं ख़तमु थींदियूं वेंदियूं, कल्चरल डिफ्यूजन थींदो वेंदो, शयूं ख़तमु थींदियूं वेंदियूं। नए दौर जे माण्हुनि खे असां क़दीम दौर जूं शयूं न सम्झाए सघंदासीं। पर वरी बि टी.एस. इलियट थो चए त बीहणो तव्हांखे बुनियाद ते ई पवंदो, उन ई बुनियाद ते जेका तव्हांजी शख़्सियत जी शनाख़्त सचाई आहे, शनाख़्त आहे, सचाई आहे, उन ई बुनियाद ते तव्हांखे बीहणो आहे। जेसि ताईं कल्चर जी ॻाल्हि आहे त कल्चरल डिफ्यूजन ज़रूरु थिए थो। हाणे जीअं असांजी सिंधी ॿोली खणी वठूं, जेका जीअं मां चवां थी त शेख अयाज़ शाइरीअ में ॾाढा ख़ूबसूरत निज मुहावरा ऐं इस्तिलाह इस्तेमालु कया आहिनि। थर जे वणनि जो ज़िक्र कयो अथसि ऐं उन में निज ॿोली आहे। पर जॾहिं हू नसर थो लिखे त नसर में उनजी मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जी न, मां इहो ॿुधायां थी तव्हांखे, मां नसर ते नथी ॻाल्हायां, त उहो हिकिड़ो
लामहदूद थी थो वञे, हू ॻंढिजी वञे थो मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि सां, मुख़्तलिफ़ सक़ाफ़तुनि सां। त सक़ाफ़त जो जेको अहम ओहञाण ऐं अहम जुज़ो आहे उहो आहे ॿोली। ऐं ॿोली छो त रस्मूं रवाज तब्दील थींदा रहनि था। अॼु असां तव्हां ॾिठो घर तब्दील थी विया, लिबास तब्दील थी वियो, असां पंहिंजो ज़ाहिरी आउटलुक तब्दील करे छॾियो, पर जेकॾहिं असां पंहिंजो ज़हन ऐं असां पंहिंजो रूह न तब्दील करे सघिया आहियूं त इहा वॾी ख़ूबी आहे। ऐं इहो ई पैगाम आहे शेख हयाज़ जो त पंहिंजी ॿोली, छो त हुन उर्दू में बि लिखियो, पोइ हुनखे इहो मशवरो ॾिनो इब्राहिम जोए साहब त तव्हां जेको आहियो सिंधी में ई लिखो। ऐं सुठी ॻाल्हि इहा थी त हुन सिंधीअ में जॾहिं लिखियो त हुन में ॾाढा जदीद लाड़ा इस्तारा हू खणी आयो। त इन तरीक़े सां हुन पंहिंजी सक़ाफ़त खे तहफ़ुज़ ॾिनो। ॿोली अहिड़ा आहिनि जेके तब्दील थियनि था, फिरनि था, बदिलजनि था। हाणे हिन में असां जेकॾहिं शेख हयाज़ जे किताबनि खे ॾिसंदासीं, उन्हनि जे नालनि खे ॾिसंदासीं त उहे नाला शेख हयाज़ शाह लतीफ़ खां बि वरिता आहिनि। उन्हनि में पंहिंजी बि आंदी ताईं न्याज़ साहब ॾांहुं वधंदासीं त अयाज़ साहब जे किताबनि जा भंवर भिरे आकाश, कीजो बीजल ॿोलियो, चंड चंबेली अवल, रिण ते रिमझिम, सांझीअ समुंड सिपूं, सूरजमुखी सांझ, त इंतिहाई असांखे पंहिंजे माहौल जी हिकिड़ी सुहिणी हिन में अकासी बि ऐं पंहिंजे माज़ीअ सां ॻांढापो बि, पंहिंजी धरतीअ सां उनजे लकावनि सां ॻांढापो बि नज़र अचे थो पियो। त इहो ऐं सवेर तव्हां थर जी बि ॻाल्हि पई कई त शाह बि पंहिंजो थर खे ॻायो आहे। शेख हयाज़ जी शाइरीअ में बि थर घणो शामिल आहे ऐं थर असांजो हिकिड़ो वॾो सक़ाफ़ती उञाण बि आहे। त इन सॼी शइ खे तव्हां कीअं पंहिंजो बयानु कंदो ॿिन्ही शयुनि खे? शेख हयाज़ जी शाइरीअ जी सक़ाफ़ती हुस्नाकी त अयाज़ पंहिंजी शाइरीअ में त पंहिंजे सिंध जी सक़ाफ़त खे यकीनन ज़िक्र कंदो आयो आहे, माग मकाननि खे ज़िक्र कंदो आयो आहे, पर अज़ीज़ बि हिकिड़े अहम मौज़ूअ ॾांहुं निशानदेही कई आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त मुख़्तलिफ़ जेके सेशन्स आहिनि उन्हनि में उन्हनि किसनि खे या उन्हनि मौज़ूअनि खे ज़रूरु डिस्कस कयो पियो वञे, पर छाकाणि जो पाण खे मौज़ू मिलियो आहे त जेका हुनजी शाइरीअ में सक़ाफ़ती हुस्नाकी आहे, पाण उन ते गुफ़्तगू कयूं। त अयाज़ पंहिंजी शाइरीअ जे मजमूअनि खे घणे भाङे मुंहिंजो ख़्यालु आहे त 80-90 सैकड़ो या 100 सैकड़ो ई जेकॾहिं चइजे त उहे जेके सिटूं खयूं आहिनि उन शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरीअ मां खयूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हुन जेको आहे सो उहे उनवान चूंडिया आहिनि जेके असांजे सक़ाफ़ती या त जाइनि जा आहिनि, माग मकाननि जा आहिनि, असांजे हीरोज़ जा आहिनि, असांजे किरदारनि जा आहिनि, जेकी जो बीजल ॿोलियो आहे, जे काक ककोरिया कापड़ी, काक जो ज़िक्र आहे। सो इहे तमामु घणा कुझु किताब जा नाला तव्हां खयां। सो ईअं आहे। हाणे तव्हां ज़िक्र कयो पिया त शेख हयाज़ थर खे कीअं ॻायो आहे, त मूं वटि काफ़ी शेर आहिनि अयाज़ साईं जा, पर हाणे वक़्त जो जेको आहे साम्हूं वारो हमरा गिनती खणियो बि वेठो आहे बोर्ड, पर मां हिकिड़ो शेर पंहिंजो पढ़णु चाहींदुसि शेख हयाज़ जो, जेको थर जे पस मंज़र में आहे या थर में हुनजो ज़िक्र अचे थो। कारूं झरते कारी रात, कारूं झरते कारी रात, ऊंधाओ आकाश मदा, कह तारे नाहे तात। कारूं झरते कारी रात, ऊंधाओ आकाश मथा, के तारे नाहे तात। काई पख पुकारन आई, लौणो गोली लात, काल डिठासी दिया दिया, मोर थिया जे मात। शाल वरी का कूक कटारे, चीरे चुप चुपात, कारूं झरते कारी रात। हाणे हिकिड़ो त ही कारूं झर जो ज़िक्र आहे, पर उते जा जेके किरदार आहिनि, कोहली आहिनि, भील आहिनि, मेंगवाड़ आहिनि, मेंगवाड़ अला लातादाद जेका शाइरी आहे। ऐं मां सम्झां थो त भिटाईअ खां पोइ जेकॾहिं के थर खे पंहिंजे अदर सां लिखियो आहे त पोइ शेख हयाज़ आहे। ऐं शेख हयाज़ मूं तव्हांखे जीअं अर्ज़ु पहिरीं बि कयो त शेख हयाज़ को सखर में वेही भिटाई पंहिंजो थर खे विजुलाइज़ करे कोन्हे लिखियो आहे, पर अयाज़ थर में वञी ऐं उते जे किरदारनि सां, उते जे माण्हुनि सां, उनजी शख़्सियतुनि सां, उनजे बाग मकाननि सां ॾिसी मिली ऐं पोइ लिखियो। अयाज़ असांजे सक़ाफ़त जी जेका पेशकश कई आहे या नौजवाननि जे लाइ पंहिंजो केतिरे क़दुरु उन मां ॾस मिलनि था। जेका बि शाइरी ॾिनी आहे, जेको बि नसर ॾिनो आहे,
उहो नौजवाननि खे पढ़णु घुरिजे, छो त शेख अयाज़ उन्हनि शाइरनि मां आहे जेके क़ौमुनि जूं तक़दीरूं ठाहिण जेतिरो हू वज़न रखंदा आहिनि। ऐं शेख अयाज़ जी शाइरी जेका आहे उहा असांखे इनक़िलाबियत ॾांहुं बि वठी हले थी, मज़ाहमत ॾांहुं बि वठी हले थी, त असांखे रूमानियत ॾांहुं बि वठी हले थी, त इंसान दोस्ती ॾांहुं बि वठी हले थी। सो हुन में हिकिड़ो जेको शेर आहे शेख अयाज़, जीअं त औरत जे पोरे खे जेको अहमियत ॾींदे ऐं चयो आहे त लतीफ़ साईं चयो आहे त मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तिन जो सराफन अणतोरियो अघायो। पर वरी शेख अयाज़ साहिबु औरत लाइ चए थो त तूं जेकॾहिं एॾो महिनत सां कते वेही त पोइ तोखे सराफ़ छो था मोटाइनि? त शेख साहिबु चए थो त अणतोरे जो आसिरो कॾहिं मूं न कयो, मूं ओरींदे अर्ट सां लही ॾींहुं वियो, चङो मञ चयो फोरू फोल त मां वञा, फोरो फोल त मां। वाह वाह, ॾाढो सुठो, तमामु घणी महिरबानी। ऐं मौज़ू त जीअं चयोसीं तमामु वॾो आहे, 40 मिंट बिल्कुलु थोरा आहिनि। अज़ीज़ साहिबु तव्हां बि आख़िरी मुख़्तसरनि पुछंदासीं त ज़रूरु, त टिप्स में असांखे ॿुधायो त अयाज़ के ख़ासि लाड़ा सकाफ़ती तौर ते कहिड़ा पेश कया आहिनि? ॻाल्हि अयाज़ थियो जीअं चइजे हिकु सिट में, त पोइ इहो ई मां चवंदो त अयाज़ वॾो शाइर हो बसि। न इहा बिल्कुलु सुठो थियो, तमामु ॾाढी ऑडियंस खे। I think this is enough to talk about Ayaz. Time doesn't matter. शेख अयाज़ तव्हांजे सॼे सिनारियो स्टेटस को खे चेंज करे छॾियो। तव्हां चओ त मुख़्तसर ॻाल्हायो, इट्स ओके, पर चओ हिकिड़ी सिट में, त पोइ अयाज़ सुठो शाइर। I have nothing to say. असांजो दोस्त घणी ताड़ूं बि उहो थो वॼाए जेको कार्ड खणी वेठो आहे। सो बहरहाल असांजी तमामु सुठी लाभाइती गुफ़्तगू थी आहे। ऐं मां अयाज़ जे हिन ख़ूबसूरत सकाफ़ती हुस्नाकी वारे सेशन जी पुॼाणी उनजे हिननि सेटुनि सां करणु चाहींदुसि। वन बि साॻियो, वास बि साॻियो, मन बि साॻियो, मास बि साॻियो, धरती ऐं आकाश बि साॻियो, ऐं अर्तो आकाश इतिहास बि साॻियो, पंहिंजो नास विनाश बि साॻियो, हिक ॿिए खे छा लाइ मिटायूं, हिक ॿिए सां गॾु छो न जीऊं था, हिक ॿिए जो हथु छो न वठूं था, हिक ॿिए खे सॾ छो न ॾियूं था, भवसागर जा भोल ॾिसी बि हिक ॿिए जो मॾ छो न थियूं था। तव्हां सभिनी मोहतरम महिमाननि जी महिरबानी, तव्हां सभिनी जी महिरबानी।